इलम वो सच्चा है जेको केर लिखी न थो सके ऐं केर पढ़ी न थो सके। तूं ॻोठवान खे चओ त फिलहाल पंहिंजा ॿार स्कूल न मोकिले। ज़ीनत ज़हर आहे ज़हर। तूं मुंहिंजे करे मंसूर खे मार। छा? शेरल को मौत पर कोने को जो जायद के मारे तो वारी मंग छोरे दाय ना दी गई फड़ फड़ रच बच तू सड़ती रह मां पजो पाड़ के दाही दूर शेरल नमा साफ जाहिर जो तुझे मोहते डांगी मलजी चुकी है। इलम जी तलवार सां तव्हां सभिनीनि जो सिर कटणो पवंदो। प्यारा बारो, इल्म एक अहिड़ी ताक़त आहे जंहिंसां इंसान पंहिंजा सभु हक़ वठी सघे थो। इल्म खां बग़ैर इंसान अंधो आहे, छो त हू सचाई ॾिसी नथो सघे ऐं इल्म उहो सच आहे जेको केरु लिखी नथो सघे ऐं केरु पढ़ी नथो सघे। इल्म खां बग़ैर इंसान अंधो आहे, छो त हू कुझु बि ॾिसी नथो सघे। इल्म खां बग़ैर इंसान ॿोड़ो आहे, छो त हू सच्चाई ॿुधी नथो सघे। सुहेल, तव्हां मूंखे ॿुधायो त असांजे ॻोठ में छा आहे? असांजे ॻोठ में हिकु स्कूल आहे, उहो बंदि आहे। हर ॿारनि जा कन पर असांजो औंठो बि कोन पटबो। गिला जो त तूं घर आहीं, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रख, तुंहिंजो अंगूठो न पर इल्म जी तलवार सां तव्हां सभिनीनि जो सिर कटणो पवंदो। गुलाब ॻाल्हि कंदो, गिला न कंदो। सरदार इम्तियाज़ ख़ान यादव केरु बि कंध खणी कोन सघंदो। जेको कंध खणंदो न उन जो कंध कटियो वेंदो। इल्म ऐं कलम सां केर बि मुक़ाबिलो नथो करे सघे। मां ॻोठ जा मासूम ॿारड़ा पढ़ाईंदसि, तोखे ऐं तुंहिंजे सरदार खे जेको बि करिणो आहे न वञी कयो। ठीकु आहे, ॿुधां थो भोतार खे ॾिसां की थी तूं पढ़ाई। वञ हाणे। बस भोतार बस, ये मास्तरन आराम को सबक न सिखा। शेरल, मास्तराणी तो तुंहिंजी भेण लगी वेठी आहे। सॼे ॻोठ खे पई सबक ॾे ऐं मुंहिंजी बि दिलि चए थी सभु जो किताब खणी वञी सबक वठां। भोतार, जो तूं बि ॼाणी थो हिन ॻोठ में मूंखां वधीक मोतबर ॿियो को बि न आहे। भोतार, चवण छा थो चाहे? खुली ॻाल्हि आहे, किथे मां होश विञाए हाणी बंदूक कंजा भांडा न कढी विझां। शेरल, कावड़ लॻई त भली लॻई, मुड़ुस खे मुंहं ते चवंदो। अॻियो मास्तर ॻोठ जी छोरी भॼाए वियो ऐं अदा इमदाद इन्हे जे करे स्कूल खे बंदि कराए छॾियो। तुंहिंजी भेण विसायल भाउ खे भई फूका ॾे। मां तुंहिंजी ॻाल्हि चङी तरह सां सम्झीसि भोतार। अॼु ॾींहं खां पोइ मुंहिंजी भेण घर खां ॿाहिरि न निकिरंदी। हाणे त बसि न। हा ईअं मुड़ुस थी शेरल, इहो मुड़ुस जो शान न आहे जो ॻोठ जूं औरतूं निकिरनि। शेरल, तूं दोस्त आहीं, इन जे करे ॻाल्हि कयमि, न त तोखे ख़बर आहे त दोस्ती में जान ॾियण वारा आहियूं।
सां शादी कई अथई? पुट मां बि तोखे तॾहिं थो चवां त कंहिं पढ़ियल लिखियल छोकिरीअ सां शादी कर त तोखे सुधारे। अबा मुड़ुसनि खे मायूं न आहिनि सेखारींदियूं। अजब फैशन आहे, सदाईं मुस्लमान था, इल्मु वरी अंग्रेज़नि वारो। पर दा अॼुकल्ह सिंधी ज़बान पढ़े केरु थो? हाणे हिते प्राइवेट स्कूल खुली विया आहिनि, पट्टी बि अंग्रेज़ी में पढ़ाई वञे थी। शुरूआत ई ABC खां थी थिए। तॾहिं त असांजी सिंधी ॿोली पोइते पइजी वई आहे। वञु दफ़्तर में त अंग्रेज़ी था ॻाल्हाइनि, वञु इस्पताल में त अंग्रेज़ी था ॻाल्हाइनि, अचनि पंहिंजी ॿोली बि कान त वॾा पुट अंग्रेज़ी था ॻाल्हाइनि। वॾा अंग्रेज़ थी विया आहिनि। जिथे वञु ये सर, नो सर, जी सर, हा सर, रुगो सर लॻी पई आहे। अबा ॿियो त छॾे, सुबुह साण उथण सां चवंदो गुड मॉर्निंग, हाय। अरे असां मुस्लमान, अस्सलाम वालेकुम माना तो ते खुदा जी रहमत, वालेकुम सलाम मूं ते खुदा जी रहमत। हे पुट सी गुड मॉर्निंग, हाय, कारो थन मुंह अचई वठ। ज़ाहिद, मूंखे सिर्फ़ इहो ॾुख आहे त ॻोठ जे माण्हुनि मां केर बि ख़ुशि न आहे त ॻोठ जा मासूम ॿार पढ़नि, तालीम हासिल कनि। असांजे ॻोठ वारा माण्हू चहलनि वारो थियनि छो था रखनि? ॾिस ज़ाहिद, दुनिया जो नेटवर्क एतिरो फैलिजी वियो आहे जो हिकु बटन हणण सां माण्हू हिक ॿिए खे ॾिसी सघनि था। हिकिड़े टीवी सां 1000 चैनल ॾिसी सघनि था। पर असांजे ॻोठ जे माण्हुनि जो ज़हन बदिलजे ई नथो। दुनिया वञी चंड ते पहुती, पर असांजे ॻोठ जा माण्हू इते जा इते ई आहिनि। ख़ुदा पाक असांजे ॻोठ वारनि खे सम्झ ॾे। सिर्फ़ ॿियनि जूं ॻाल्हियूं कंदी या हिन दिलि जो बि कुझु ॿुधंदी? ज़ाहिद, तूं त पंहिंजो आहे, तोसां त प्यार आहे, पर मूंखे सोच हिन ॻोठ जे मासूम ॿारनि जी आहे। हिन जो छा थींदो? ज़ेबो, हिन दिलि खे ॾिस, धक धक न पर ज़ेबो ज़ेबो बि करे ज़रिया आहे न तुंहिंजे स्कूल जे ॿारनि जी। ज़ेबो, हिन दिलि खे बि तो प्यारो सबक़ ॾे। मी मोहब्बत वारो सबक़ ॾींदी मैं त मरी वेंदी, जे चाहत वारो सबक़ ॾींदसि त चरी थी वेंदी, ऐं ऐन इश्क वारो सबक़ ॾींदसि त अर्श ते वञी पहुचंदी। तूं ई ॿुधाए, हिन दिलि खे कहिड़ो सबक़ ॾियां? तंहिंसां प्यार वारो ॾे, जंहिंसां चाहत वारो ॾे, ॿियनि सां इबादत वारो ॾे, शेन सां साथ वारो ॾे, ज़े सां ज़िंदगी वारो ॾे, शेन सां शादी वारो ॾे, ते सां ता हयाती ज़िंदगी भर जो साथ है। हिन दिलि खे उहो सबक़ ॾे जो शाद ऐं आबाद थी वञे। सच? हिन समाज पोड़े पोड़े ते कारो कारो तेरो पोड़ो गाढ़े गाढ़े ते कारो कारो तेरो। अरे मंसूर खाना पाण केतिरो नथा है ते के कर्ज पानी का नजर न लगी वञे। वाह वाह, नजर थी लगे बेचारे के। खणी अच तो घुमा पंहिंजे मुंह ते, पो कान लॻंदई नजर। सड़ सड़ रच पच तू सड़ती रह, मां पंहिंजो पाण खे टाही दो रदस। तू सदाई सड़ती रह पंहिंजे साड़ में, ऐं असीं सदाई दरिया वांगुरु चाढ़नि। तू सदाई बर्बाद ऐं असीं सदाई आबाद आबाद। मां छो सड़ंदसि? ज़ीनत ज़हर थई ज़हर। अरे अहिड़ी ॻाल्हि त ॿुध, शर्म नथो अचे? मां तुंहिंजो सहरो हा सहरो, मूंखे न आई जूझ की डंडन सां हाणे मथो कचो करे छॾी ॾींदा। ए
ॿारनि खे ॾेई छॾियईं। पिट रन शर्म नथो अचे मुंहिंजे पीउ सां थी विड़ी। ॾिस कालू, मूंखे न चओ, सम्झाए पंहिंजे पीउ खे, इन चमड़े खे सम्झाए। जेॾी केॾी महिल मुंहिंजा चिबरा थो कढे, छो? अच्छा, मां चमड़ो हाँ, चमड़ो। आसमान ता हूर परी लही आई अलाए मलक आई। मां तव्हांजे पूरे कहोल खे सुञाणा, अक खे सुञाणा। जो पिणे हो न पिणे, जांटाही सॼो ॾींहुं कतो गॾ ते गोर ऐं वरी माणे जो हाल ॿुधाए। सॼो ॾींहुं खाई थी पिंड जो टुकुर, तूं हिते खाई खाई डंडी थी पई, कॾहिं थी मस्ती कर, मस्ती न लाए छॾिया। बस हाणे ख़ामोश। अॼु मां तोखे ॿुधायां थी, तूं मुंहिंजी मां ऐं मुंहिंजो पीउ छा कंदो। खबरदार, खबरदार, खून मता 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 धुके दे रहा खून। अरे चलो चलो तू वाह यार तुझे मरी गई अम्मा। खून अरे चलो बचा, अरे बचा। अॼु मां तोखे आईनो ॾेखारियां। हां बस। बाबा साईं, असुल ॻाल्हि इहा आहे, वधीक तव्हांजी मर्ज़ी। हा, मूं जेको स्कूल बंदि करायो हुयो उहो हक़ कई सच ते हुयो। छाकाणि जो ॻोठ जूं औरतूं ईअं सरेआम निकिरंदियूं न त असांजो शान मिटीअ में मिली वेंदो। अदा साईं, शेरल वारी भेण सुठो नथी करे, हाणे त इलेक्शन बि मथां आहे। कमदार, तूं ॻोठ वारनि खे चओ त फिलहाल पंहिंजा ॿार स्कूल न मोकिलनि। इलेक्शन खां पोइ मां स्कूल खोलाईंदुसि ऐं हुन स्कूल में मास्तर ऐं मास्तरियाणियूं बि घुराईंदासीं। ऐं हा, शेरल खे चइजां त पंहिंजी भेण खे तेसि ताईं ॿाहिरि न कढे। पर अदा, स्कूल जो वाइदो इहो वरी कीअं? मुंहिंजा भाउ, वाइदो कबो आहे, वाइदो वफ़ा थिए न थिए इहो त माण्हू जे पंहिंजे वस में आहे न। अगर इन मोबीअ में फारिग थी त थोड़ो कम असांजो कर। केड़ो हे ज़मीनुनि ते वेंदो कमकार लाइ ऑर्डर खणी। सुणी दिया एनो ब कोप चांहि जे त ठाहे अच ॿाहिरनि जे लाइ। जी अदा, चांहि ठाहे थी ॾेई। चवंदी आहीं न सुबुह जो सवेल उथंदो कर, पर तूं मुंहिंजी ॻाल्हि मञी नथो। छा कयां प्यारा, सॼी राति त तुंहिंजे प्यार ऐं दीदार में गुज़री थो वञे। बस हाणे बस, पंहिंजी शादी थी वई आहे। भले शादी थी वञे, मोहबत त साॻी आहे। उथाण उथ, चाचो चाची ॾिसनि ई पिया, अधु सिकंदर दमड़ियो पियो थिए, उथ त मां चांहि ठाहे ॾियसि। हिकिड़े ॾींहं जी त ॻाल्हि न आहे, अधो त रोज़ ॾमरजी पवंदो आहे। हा पुट दिलदार, हा तोखे सही थो चवे। जॾहिं खां वठी तूं पढ़ी घर में आयो आहीं, असली कख भॼी बीणो कोन थो करे। थोरो घणो तोखे बि पंहिंजी मदद करणु खपे। अबा दिलदार, नौकरी जो को बंदोबस्त कंदे या न? चाचा, एड़नि खे अगर नौकरी मिली न, तव्हांखे ॿिन्ही हथनि जो सलाम हणंदुसि। उठ जेॾो थियो आहे, अकुल ज़रे जो कोन्हेसि। छॾीस पुट, सुबुह साण कहिड़ा किताब खोलिया अथई। अलाह मालिक आहे कि न कॾहिं नौकरी मिली वेंदसि। चाचा चाची, अदा छो तो कावड़ करे, खड़ी मूंखे न पढ़ाया। हा पुट सिकंदर, तूं बि थोरो भाउ जो ख्यालु कंदो कर। ईअं तपी ॻाल्हाईंदेसि त। हा साईं, पढ़ियो त आहीं, बाक़ी कम को औंठो। चओ कम जो त ठिप जवाब, असल ट्रियर चढ़ी थो वञे। हलिया दिया हलिया।
ओॾो वरी शेरल जी भेण ज़ेबो वञी स्कूल खोलियो अथई। हाणे सही ॻोठ खे सुधारण जो ठीको कयो अथई। अदा सिकंदर, ज़ेबू त भलो कम थी करे। रईस इमदाद खान ॻोठे ॿारनि जी सोचे ई नथो। दिया या ज़ेबू बची ख्वार थी आहे, न ॿाहिरनि जी इज़त जो ख़्याल अथसि न वरी पंहिंजी इज़त जो। आयो थी चाची, आयो थी मोबी पुट। छाते अची सुबुह साण निंड बिठाई अथव। लॻो पियो आहे। छोरा तूं त ॼमंदे ई मरी हा बस, उची ना बिजु में पई पवे। चाचा ॾिस पंहिंजे पुट जा लक्षण। हाणे वेही लिखीस, कम लाइ बरो, खाइण लाइ छितो कुत्तो। सोट सिकंदर, छो तो बाबे ऐं अम्मा जे साम्हूं मूं कंधा रखाइण जी नेकी करी। कुझु राम कर बाबा। दिलदार, ओ दा दिलदार, आयो अदा आयो। बाहर अचदा। वञ वञ, आया थी यारड़ा बार, अच्छी दाढ़ी अटो खराब। पुट छो जी भाउ जे पुठियां पियो आई, जेॾी महिल दिलि में थो लखे साहिड़ो वेही पियो ॾिसी। चाची ये सुधरण जो नालो ही नथो वठे इहो छोरो। यार कर खबर, आज नाश्ते में छा खाधई? यार नाश्ते में अदा जा मेणा ऐं ताना ऐं चाचे जो तो नौकरी करे मिलंदी। मना नाश्तो तो मच्छी ऐं मुर्गी सां कयो अथई न। छॾियो हिन ॻाल्हियुनि खे। हलो ज़ाहिद इंतज़ार में हूंदो। हलो हिन समा सवेर खां पई थी ॾिसां। सवेर खां पोयां पोयां थो अची। तोसां मसलो कहिड़ो आहे पोड़ा? मूं तोखां को व्याज नाहे वतो जेको वठण आयो आहीं, समझी? हाय हाय, काश मां तुझे स्कूल में भंगी हुजा। तूने जी घर का स्कूल वजी ये बात तुझा रास्ता मुहारी न बता। मुझी मन मां शुक्री अल्लाह को न मुझी थी दिया। अदा झलियो हो मैं केतरो झलियो हो मैं तो छोकरी के न पढ़ाए। पर तू न मुड़ी अम्मा जे चवण ते नेठ तो छोकरी पढ़ाई। हाणे हाणे कोठ वाला मुंह ते बियो तो सब कुछ चवण था, बस रुगो बेगैरत न था चवण। अदा छोकरी पढ़ाइण महिल
मूं इहो न सोचियो हो त पगल आहे पेरनि में उछलाईंदी। न अदा, मूं तव्हांजी इज़त में का बि घटिताई नाहे कई। बाक़ी ॻोठ में सच जो सबक़ ॾेई मूं कंहिंखे सूली ते त नाहे चाढ़ियो। सभ खां वॾो ॾोहारी आहे सच। ऐं तो त ॼण सच ॻाल्हाइण जो क़ुरान खयो आहे। सम्झी छा हिकिड़ी ॻाल्हि? अॼु ॾींहं खां पोइ तुंहिंजो घर खां ॿाहिरि निकिरणु बंदि। हे तुंहिंजो हुकुम आहे या तुंहिंजे रईस जो? हुकुम कंहिंजो बि हुजे, असां चयो बस त बस। पर अदा, मूं को ग़लति कमु त नाहे कयो। ॻोठ जूं न्याणियूं पढ़ाइण, मासूम ॿार पढ़ाइण को ग़लति कमु त नाहे अदा। का बि ज़रूरत न आहे ॻोठ जा मासूम ॿार पढ़ाइण जी ऐं नई वरी का जी हिमायत करण जी। यादि रख, हाणे जेको मंसूर सां वाइदो कयो अथऊं सो निभाईंदासीं। शेरल, मूं सोचियो आहे त ब्याजी आहे, कुझु पैसा ॾेई टारे छॾियूंसि। चरियो नथी अदा, चरियो नथी। मंसूर जेके 2 लख ॾिना आहिनि से बि नथो वठे ऐं उनजो व्याज बि नथो वठे। ऐं इहो सिर्फ़ इन्ही लालच में तो करे त असां ज़ेबू जी शादी हुन सां कराईंदासीं। छा व्याजी सां मुंहिंजी शादी? इहा ॻाल्हि सही आहे जेका तोखां लिकाईसीं। शेरन जी शादी मंसूर जे भेण सां कराईसीं ऐं उन व्याजी निकाह महिल ज़िद कयो त नंढो वॾो संग ॾियो। ॿियो त को संग हुयो ई कोन। उन महिल तुंहिंजो संग ॾिनोसींसि ऐं 2 लख रुपया बि वरितासींसि। वाह मुंहिंजा भाउ वाह। जेकॾहिं मुंहिंजी जीजल माउ ज़िंदा हुजे या मुंहिंजो पीउ ज़िंदा हुजे त हिकु व्याजी सां मूंखे कॾहिं बि न परणाया। पैसनि जी लालच में जानवर जी या भेड़ खे विकिणी छॾियो। अहिड़े जीअण खां त मौत बहितर आहे मुंहिंजा भाउ, मौत बहितर आहे। भली आए जी आए असां जूं अखियूं थदियूं तुंहिंजे अचण सां। इमदाद खान, असां हाणे हिकु आहियूं। हा मिठल कान, असां हिकु आहियूं। ईंदड़ इलेक्शन में असां गॾु बि हिक ॿिए जी सपोर्ट कयूं त जीअं फतेह असांजी थी। अदा साईं, इहा त वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो हिकु थी वियासीं। अदा साईं, देर छाजे आहे, मिलायो हथ ऐं थी वञो हिकु। असां हिकु ई त आहियूं। हाणे तव्हां चइनी ॼणनि खे करणो इहो आहे त तव्हां 4 ॼणा अलॻि अलॻि जाइनि ते वञी माण्हुनि सां मुलाक़ातूं कंदव, माण्हुनि जूं रहियल उज़र खायूं कंदव, माण्हुनि जा रहियल सॾ बत भरींदव, माण्हुनि खे कूड़नि नौकरियुनि जा आसरा ॾींदव, माण्हुनि सां मेल जोल कंदव। त जीअं चइनी जाइनि तां वोट असांखे मिलनि, असांखे। मुंहिंजी शादी ज़बरदस्ती हुन पोड़े मंसूर सां कराइण। मुंहिंजी शादी ज़बरदस्ती हुन पोड़े मंसूर सां कराइण था चाहिनि। छा मंसूर सां? हा, ख़बर आहे जॾहिं मूं पुछो त ही सभु छो त चयूं हे तुंहिंजो नसीब आहे। पर अहिड़ो नसीब मुंहिंजे लाइ छो हली? ख़बर नथी पए त मयार ॾियां त कंहिंखे ॾियां, भाउ खे ॾियां या हिन ख़ुदा खे ॾियां। ख़ुदा त पंहिंजे बाननि सां बेपनाह प्यार कंदो आहे ऐं हू गफ़ूर रहीम आहे।
उनखां रहम जी उमेद कजे। बाक़ी शेरल सां मां पाण ॻाल्हाईंदुसि। ठहियो हाणे ठहियो, अच्छी ॾाढ़ी अटो ख़राब, पिणे अची ॾंद खाई चपन खे लॻो आहे, उनखे घोट कंदे तोखे शर्म कोन ईंदो? और न शराम शर्म कहिड़ो, पंहिंजो हक़ था वठूं। हल हट करे वे ठोकिया डंडा। तूं मूंखे डंडा हणंदे मूंखे हण डंडा, मुंहिंजा हथ ॼण वढियल आहिनि त ॾेखारियां ॾींहं जा तारा, ज़ीनत ज़हर आहे ज़हर, ख़बर न अथई छा? अरे रन रन, मां चवां थो मूंखां बच। हरू भरू पंहिंजी मुंहिंजे हथां बेइज्जती न करा। मां चवां थो घर में चुपचाप करे वे। हाँ, मां त इहो चाहियां थी त घर में इहो मलाखड़ो हुजे। पिणे खे त हणी डंडो सिधो करे छॾियो अथमि, बाक़ी तुंहिंजा इहे बकणा चई थी इहे बि पटिया। तूं मुंहिंजा ॾिना थी पटी, मुंहिंजा ॾिना थी पटी, भी त मां तोखे ॾिसां थो। हाँ, अॼु मां बि तोखे ॾिसां थी। अचु अचु, मां बि इंतज़ार में आहियां, तोखे बि ठाहे छॾियां। पता मजा छोरीअ खे थपयो अथई, किरी न पए किथे मरी न पए पराई छोरी। बाबा हिन छिते खाधल रन सां न ॻाल्हाए, हिन मूंखे अहिड़ा डंडा ठोकिया जो हे ॾिस सूरज लाइ के सूल हींअर स्टोर तां वठी पियो जाए, ॾिस पंहिंजी अखियुनि सां ॾिस। अब्बा ये दवाऊं हाणे हिन रन के खाइणी पवंदियूं। दवा मूंखे न पर तव्हां ॿिन्हिनि खे खाइणी पवंदी। दवा सां गॾु गॾु पटियूं बि कराइणियूं पवंदियूं, छो जो तव्हांखे ख़बर कान्हे त ज़ीनत ज़हर आहे ज़हर। बाबा तोखे 1000 दफ़ा चयो अथमि त हीअ रन मोचण सां कान सुधरंदी, वॾी नसुई रन आहे। ए वञो रसो खणी आ, छिके खणी ॿधीसि, पोइ हारीसि मथां पेट्रोल, ॾीसि तीली, न रहंदो बास न वॼंदी बांसुरी। हिम्मत कर बाबा, हिम्मत कर। अरे बाबा लेट थो करी चोरीअ खे बदवारो करे बंदि करे भॼी न वञे किथे। बाबा मूंखे खौफ आहे, हिम्मत कर। हेड़ो डंडो मोटो लॻो पई, तोखां रन ॾाढी थी। हिम्मत कर। अॼु ख़बर पवंदी कीअं था अॼु तुंहिंजे मथे मां तिॾियूं कठम तिॾियूं। छोरा बथीस, हिम्मत कर। थुलो थंभरो थियो वधे न। तूं मूंसां ईअं कंदे? मां त ईअं ई बसि ज़ाल आहियां। तूं न कर झेड़ो थोड़ी पे कयमि तव्हां सां। चाचा हाणे तव्हां पाण वॾा आहियो, इहो कुल ॾींदो? न ईअं न कयो। मूंखे ख़बर। This time check is brought to you by अम्मी अबू अवां बि पंहिंजे ॿारनि खे अजनबियुनि खां परे रहण जो चओ ऐं खेनि महफ़ूज़ रखो। ख़बर न हुई त अचानक तोखां नींहुं विछोड़ो थी वेंदो। अता शेरल त मुंहिंजी ज़िंदगीअ जा सभु रस्ता ई बंदि करे छॾिया। मुंहिंजी ख़्वाहिश हुई त ॻोठ जे ॿारनि खे तालीम ॾियां, पर मुंहिंजे भाइरनि त मुंहिंजी ज़िंदगी जा रस्ता ई बदलाए छॾिया। तूं को बि फिकर न कर देबो, असांजी मोहबत ख़त्म थियण जी नाहे। मां हर घड़ी में हर मुश्किल में तोसां गॾु आहियां। ज़ाहिद अॼु असांजी मोहबत कुर्बानी थी घुरे। कुर्बानी छा मतलब आहे? ॾिस ज़ाहिद, असांखे हिन समाज जूं रीतूं ऐं रस्मूं बदलाइणियूं पवंदियूं त जीअं असांजी अचण वारी नस्ल खे हिसे में ॾुख ऐं सूर न मिलनि। असांखे हिन समाज ऐं हिन समाज जे माण्हुनि सां मुहाॾो अटकाइणो पवंदो, ॿुधाइणो पवंदो उन्हनि खे त असां खां असांजा हक़ केर बि नथो खसे सघे। ओए ॿुधाए तूं छा कयां मां तुंहिंजे लाइ? तूं मुंहिंजे करे मंसूर खे मार। छा? मंसूर खे मारिया? ही तूं छा थी चई सघो? हाँ तूं मंसूर खे मार, ऐं जॾहिं तूं मंसूर खे मारींदे तॾहिं ई असांजी शादी थींदी। न ज़ेबो, खून कॾहिं लिकंदो न आहे। तूं मुंहिंजे करे एतिरो बि नथो करे सघी, तूं डिॼी थो। न ज़ेबो, मां डिॼां कोन थो। त पोइ तोखे
मंसूर मारणो पवंदो। देखो मूंखे कुछ सोचण जो टाइम दे। सोचे वक्त न विञाए। मंसूर रोज अदावरनि ॾे अचे तो शादी जी तारीख़ वठण। तोखे शादी खां अॻु ई उनखे मारणो पवंदो। देखो कुछ सोच। चक्का कयल फैसला नुक़सान ॾींदा आहिनि। तू वेही सोच। मां वञा थी, पर एतिरो यादि रखजां, इन खां सवाइ तो वटि ॿियो को बि रस्तो न हूंदो। माना मुझी इज्जत रखे मुझे चयो मञे ई न। बाबा साईं तव्हांजे चवण ते माण्हुनि सां मां कूड़ा कसम खणी आयो आहियां ऐं जे छपरी में मास्तरे पढ़ाईंदी उनखे ॿार ॾेयासीं। हा कमदार सुठो कई। रुगो इलेक्शन थियण ॾे, असांखे को उहिदो मिले। पूरनि 5 सालनि ताईं ॻोठ जे तर जे तक जी आवाम खे ईअं ई दिलासा ॾींदो रहो। रे स्कूल खुलंदो खुलंदो। अस्सलाम बाबा। वालेकुम अस्सलाम शेरन। बाबा साईं अवां मूंखे घुरायो। शेरण बाबा सुठो कई जो पंहिंजे भेण खे घर विहारे छॾी। हाणे सुभाणे ॻोठ जूं औरतूं जेकॾहिं मास्तरियाणियूं थींदियूं पोइ त बाबा सबक ॿुधणा पवंदा। बाबा साईं अवां जो हुकुम थी ऐं मां उन ते अमल न कयां। शेरण मूंखे तो मां इहा ई उमेद हुई, तॾहिं त कमदार जे हथां तोरे नियापो करायो। हा शेरण बाक़ी इहा बि ॻाल्हि आहे त मंसूर बि मूंखे ओतिरो ई प्यारो आहे जेतिरो तूं। हुकुम कयो बाबा साईं, छा कयां मंसूर खे? शेरल मंसूर इहो रोज़ रोज़ भोतार ते थो अचे त मूंखे संग वठी ॾे। शेरण सुठो आहे त बाबा पंहिंजी भेण जो ॿार पंहिंजे कुलनि तां लाहे छॾ। मूंखे सुठो कोन थो लॻे त रोज़ रोज़ अची मंसूर मूंखे दाऊं ॾे। इहो त मूंखां बर्दाश्त बि कोन थो थिए। हा बाबा साईं, इन लाइ 2 ॾींहं मोहलत घुरी आहे। कुन्याणी खे डाच त ॾियां। ठीकु आहे शेरल, पर इन कम में देरि न थियणु घुरिजे। न थींदी बाबा साईं। पोइ बाबा साईं मूंखे इजाज़त। ठीकु आहे। अस्सलाम वालेकुम दादा मंसूर। अच्छा दादा, अरे दादो तो तुझो इधर तो किधर 4 दफा चदो मूंखे दादो न चवंदा कयो। हलो माफ कर, कौन था दादो क्यों वही? हासी मां फकीर आजो था, मूंखे माफ कर। हलो हलो बालक हलो वंदा जोरा दादा।
बाबा भोतार इमदाद ऐं मिठल वारा पाण में ठही विया आहिनि हाणे स्कूल बि खुलंदो हाणे सम्झो ॻाल्हि खे कमदार तुंहिंजे वात में खीर ऐं खंड जेकर ईअं थियो त असांजे ॻोठ जा सभु वण रहे सघनि अबा नूर भटारे जो कसम ईअं ई थींदो कमदार असां पाण ईअं ई था चाहियूं ऐं स्कूल खुले बसि बाबा तव्हांजो स्कूल खुलंदो तव्हांजा मासूम ॿार पढ़ंदा कमदार असां पंहिंजे मासूम ॿारनि खे होटल ते कमु कंदे नथा ॾिसी सघूं हिकु उस्ताद जे करे सॼे ॻोठ खे सदा छो कीअं तव्हां हाणे हलो पंहिंजे घर हा हे ॾिस न कमदार कहिड़ियूं ॻाल्हियूं करे यार दिलदार भाणे सिकंदर तो अचे बस कंदो भाव जी बेइज्जती असां बि ॿुधंदासीं काॾे तयार थियो आहे इहो ठगनि जो टोलो अता थोरो कम सां था वञूं अचूं था माशाअल्लाह मस्त कम सां था वञो छॾी सिकंदर पाण हलूं शेरल इंतज़ार में हूंदो हलो हलो अचो यार हलूं ज़ाहिद इंतज़ार में हूंदो अचो हलो यार ज़ाहिद असां तोॾा पे अचूं छो ख़ैर त आहे यार ख़बर ॿुधी अथी रईस इमदाद ख़ान स्कूल बंदि कराए छॾियो यार इहा का नई ॻाल्हि थो रही आहे ॻोठ वारनि सां ज़ुल्म तूं चई सच थो बाबा न्याणी पढ़ाओ धन हूंदी आहे ऐं उनखे दुआउनि सां रुख़सत कबो आहे सम्झी थो न ऐं हा इहो रोज़ रोज़ जेको तूं असांजे मथां ट्रंबियो बीठो आहीं न असांखे इहो बि कोन थो वणे बाबा सुठो छो नथो लॻे बाबा पंहिंजो हक़ थो वठां हक़ को अलाह साईं जे नाले ते कोन थो घुराव तोखे तुंहिंजो हक़ मिलंदो मंसूर सिकी लधी असांजी भेण आहे कुझु ॾाज त ॾियूंसि अल्लाह रखंदड़ी बाबा मूंखे नाचड़ी बाजड़ी जी ज़रूरत कान्हे तोखे ख़बर कान्हे खाधा ॿुधाए विया जी ग्राहक पिया घुमनि उन्हनि मूंखे ड्रो ॾेई छॾियो बाक़ी हाणे आयो तव्हांजो ॿ वालड़ियूं ऐं कोको न कयो मां छा कंदुसि बाबा गंज लॻो पियो आहे गंज पेतियूं भरियूं पयूं मूंखे पंहिंजी मोरड़नि जहिड़ी भेण ॾिनी त मूंखे नाच जी कहिड़ी ज़रूरत बाबा खे पढ़ाए वठो बाबा सां गॾु मां बि दुआ कंदोसांव बाबे खे ज़ाल मिली वेंदी ऐं मूंखे मां दिलि सां चवां थो मां ऐं बाबो तव्हांखे दुआऊं कंदासूं कालू इहे दुआऊं पंहिंजूं पाण वटि रख तुंहिंजो कमु थी वेंदो ऐं हा सम्झाए पंहिंजे पीउ खे जेको रोज़ रोज़ इमदाद ख़ान वटि भॻो बीठो आहे बाबा इमदाद ख़ान मुंहिंजो सॻो मासात आहे सॻो मासात तव्हांजे ख़िलाफ़ का मां खे का तव्हां एतिरी थोरे ॾिनी आहे मिड़े हे 5 8 10 12 दफ़ा ॾिनी बसि ॿियो छा ॾिनो त मां बाबे खे ख़ौफ़ आहे किथे तव्हां फिरी न वञो हा साईं असां ठॻियूं जो तव्हां हुन खे बि था ताऊं ॾियो बाबा बसि मिड़े सम्झो त मूंखां ग़लती थी वई बसि हाणे इहे ॿाहूं थो ॿुधायो मिड़े मूंखे खणी माफ़ कयो बसि छॾियो हाणे जिंद बसि हाणे बसि चयोसीं न त हिन चंड जी 21 तारीख़ ते जंहिं वठी अचिजांइ हाणे हल एॾी तारीख़ परे हल बाबा हे त मूंखे सदी थी लॻे सदी यार को मूं ते रहम कयो ॿेली किथे न फरी जवानी में मां वञा न प्यालो करे बसि हाणे बसि मिले ई न तारीख़ हाणे जाते तो ॻाड़ी हणी हल बाबा वञी के तयारियूं कर हल 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 हाणे हिन समाज अस्सलाम वालेकुम अरे कुर्बान अच्छी है जा कुर्बान ॾाढी देर कई थी हाँ यार कुछ मसलो हो इन करे कुछ देर थी ये हम कम थी कम थियो पैसा भी मिली विया तुंहिंजा बनाना चे वठ पंहिंजो हिसो यार ॻाल्हि ॿुधी अथई ॻोठ में मुड़ुस माण्हू पैदा थिया अथई वतन था महिमान खां फुरू कंदा हाँ यार खादम चई सच थो
जेका महिमाननि जी इज़त न आहिनि कंदा इहे बुज़दिलनि भरिया हूंदा आहिनि। इहे जे बुज़दिल मुंहुं चढ़िया ॻोल्हिण ते देरि न कंदासूं। अरे आकू असांखे ॾिसी पोइ तो तूं चवी एॾो मुड़ुस माण्हू थी वए असांखे गोलियूं आणे दे। हाणे गोलियूं बीठो आहियां हाणे गोलियूं। अरे मुड़ुस माण्हू आहियूं छा कंदे तूं? अरे छो अची खुटी कंदी हितां टर बाबा। तव्हां असांजे महिमान सां बदतमीज़ी कई आहे खुटी तव्हांखे खयो आहे। अरे तव्हां खणंदव क़ुरान जे असां तव्हांजे महिमाननि सां बदतमीज़ी कई आहे? अरे क़ुरान त क़ुरान ई खणंदा आहिनि जीअं तव्हां क़ुरानी आहियो। करो हितां न त ॾींहं जा तारा न ॾेखारियां। सब कुछ खत्म थी वियो। सब कुछ खत्म थी वियो। तू भी मुझे लाइ कुछ न करे सके। छा सॼी जिंदगी मां हिकु पोड़े सां गुज़ारींदसि जेको मुंहिंजी पीउ जी उमिरि खां बि वॾो आहे। सब मुंहिंजा ॾुहारी आहियो। तूं भी मुंहिंजो ॾुहारी आहीं। मुंहिंजे भाइरनि मूंखे पैसनि जी एवज़ कमायो आहे ऐं मुंहिंजी मां हिन बदनसीब खे जनम ॾिनो आहे, पैदा कयो आहे हिन बदनसीब खे। तू भी मुझे लाइ कुछ न करे सके। सब मुझे ॾुहारी आयो। मां उनकी मारण वियो। बस कर न दे मूंखे कूड़ा दिलासा। नफ़रत थी वई आहे मूंखे सब रिश्तनि खां। नफ़रत थी वई आहे मूंखे पंहिंजे पाण खां।
जो मां हिक अहिड़े शख्स सां मोहब्बत थी कया जेको मुंहिंजे करे कुझु बि नथो करे सघे। ये न चो ज़ेबो, ही ज़ाद सब सिज तुंहिंजे नाम कंदो ऐं वचन तो कयां मां तोखे रुगो खुशियूं ई खुशियूं ॾींदुसि। खुशियूं? हाँ, हिन समाज में जिते औरत के न्याणी पैदा करण त निभागी समझो तो वने, हिन समाज में खुशियूं जिते एक न्याणी के पैसन में वेकरो कयो तो वने, हिन समाज जी खुशियन जी गाल तो करी जिते औरत के न मान ॾिनो तो वने न इज्जत ॾिनी थी वने। हिन समाज में खुशियूं ऐं इज्जत सिर्फ मर्द जी आहे, रुगो मर्द के हक आहे हर खुशी हासिल करण जो, हर इज्जत हासिल करण जो, के गरीब न्याणी के न। पर न्याणी जो को मुकाम ना है, का इज्जत ना है। आहे मकाम ज़ेबो, आहे मकाम न्याणी जो। असांजे नबी पाक न्याणी के तो जन्नत जो दर्जो ॾिनो आहे ऐं खुदा पाक उनखे रहमत करार ॾिनो आहे ऐं न्याणी खुदा जी रहमत आहे। छो हिन समाज में औरत के कारोकारी करे चेहरे कुठो थो वने? हाँ, छो हिन समाज में भेड़ जड़े रिश्ते के कारी जो नालो ॾिनो थो वने? छो शायद? हाँ, छो हिते मोहब्बत के, छो शायद? हाँ, छो पो हिन समाज में मोहब्बत जड़े पाक रिश्ते के पलीत नजर सां ॾिठो थो वने? छो न्याणियुनि खे विकिरो कयो थो वने? छो ॿुधाए मूंखे? ज़ेबो, मां तोसां वचन थो कयां, मोहब्बत इबादत आहे, इश्क अमर आहे ऐं मां उनखे अमर कंदुसि। ज़ेबो, सबर कर, अल्लाह कंदो सब ठीक थी वेंदो ऐं मां सब कुछ ठीक करे छॾींदुसि। सोरहं सालनि जो, अच्छी दाढ़ी, अटो ख़राब, गाए थो जमालो, वयो थो वञेसि डिस्को, शादी थो करे। अचो विढ़ो मूंसां, मां बि ॾिसां कीअं था विढ़ो।